कराची में बरसात जी मौसम ईंदे ई माण्हुनि वॾे अंग में पंहिंजे घरनि खां निकिरी तफ़रीही हंधनि ख़ासि तौर सी व्यू जो रुख़ करे पंहिंजी फैमिली सां गॾु इंजॉय कयो। संदन चवणु आहे त ख़ूबसूरत मौसम के वधीक इंजॉय करण लाइ हो घर मां निकिता आहिनि। बहुत इंजॉय कर रहे हैं, बहुत मजा आया। हम रात में भी आए थे और अभी दोबारा आए। फैमिली के साथ आए, बहुत मजा आया। बारिश के चक्कर में आए, इंजॉय कर लें। सी व्यू पे बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा मौसम भी है और मौसम की निस्बत से बहुत अच्छा फील हो रहा है। यहाँ आकर हमें बहुत अच्छा लग रहा है, बहुत इंजॉय कर रहे हैं और अगर यहाँ पर बारिश हो जाती है तो और मज़ा आएगा। बरसात के मौसम के इंजॉय करण सां गॾु माण्हुनि सी व्यू ते मौजूद खाधनि जे स्टॉल्स ऐं राइड सां गॾु ऊठ सवारी ऐं घुड़सवारी जो मज़ो बि माणियो। इंजॉय कर रहे हैं, हम ऊँट पे बैठे, गाड़ी पे बैठे, बहुत इंजॉय कर रहे हैं, मजा आ रहा है। यहाँ पे ऊँट वगैरह घोड़े वगैरह सब मौजूद हैं, सवारी अभी करी है, अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। सी व्यू ते आयल माण्हुनि पंहिंजे प्यारनि सां हसीन मौसम जी हसनाकियुनि जो मज़ो वठण ऐं पिकनिक मल्हाइण सां गॾु पंहिंजे इन ॾींहं खे यादगार बनाइण लाइ सेल्फियूं बि ठाहियूं। संदन चवणु आहे त सची ख़ुशियूं पंहिंजनि सां ई हूंदियूं आहिनि। बहुत मजा आ रहा है और हम लोगों ने खूब इंजॉय किया है। बारिश हो जाती तो और मजा आता। मौसम अच्छा था इसलिए सोचा कि चलो थोड़ा इंजॉय करें। बहुत अच्छा लग रहा है यहाँ आकर, बहुत इंजॉय कर रहे हैं। असांखे हिते ॾाढो मज़ो अचे थो, तमामु सुठो माहौल जेका तमामु बहितरीनु मज़ो अची रहियो आहे, तमामु सुठो तफ़रीही मौसम आहे जेका ईद खां हिते हाणे नई ईद गुज़री आहे जेका सो असांखे मज़ो अची रहियो आहे। हिते माण्हू बि काफ़ी घणा आयल आहिनि जेका तफ़रीह करण लाइ। कुदरत जा कानून बि निराला आहिनि, किथे वसकारो बेअंदाज़ पियो वेठो ऐं किथे मींहं जी हिकु बूंद लाइ माण्हू पिया सिकनि। कराची बि उन्हनि इलाइक़नि मां ई हिकु आहे जिते बरसाति खे हिकु फेस्टिवल वांगुरु मल्हायो वेंदो आहे, छाकाणि त बरसाति खां बाद हिन शहर जे गर्मी पद में घटिताई थींदी आहे ऐं माहौल में थधिकार वधी वेंदी आहे। बरसाति में जिथे पखी पखण जीत जणिया ख़ुशि थींदा आहिनि, उते ई बरसाति इंसानी जज़्बनि जी बि अक्कासी करे थी। कराची वासी सावणीअ जी मुंद में मींहं जा ककर ॾिसी इन जी आमद जा मुंतज़िर थी वेंदा आहिनि ऐं दिलि सां बरसाति जो इस्तक़बाल करे ख़ूब इंजॉय कंदा आहिनि। बरसाति जो मौसम इंसानी जज़्बात जी अक्कासी कंदो आहे। इहा ई वजह आहे जो माण्हू पंहिंजे प्यारनि सां गॾु वॾे अंग में सी व्यू जो रुख़ कयो आहे त जीअं हू हिन ख़ुशी जे लम्हात खे भरपूर इंजॉय करे सघनि। कैमरामैन अरसलान सां गॾु मरजान सिंधु, सिंध टीवी न्यूज़, कराची।